होशियार भेणियूं ऐं सादो भाउ। दोस्तों, हिकु नंढड़ी ऐं ख़ूबसूरत ॻोठ में 4 भाइर ऐं भेनर रहंदा हुआ। उन्हनि मां 3 भेनरूं हुयूं। वॾी भेण ज़ारा, विच वारी नाज़िया ऐं नंढी सदफ़। उन्हनि जो हिकु वॾो भाउ हो जंहिंजो नालो अली हो। उहो जवान हो पर थोरो सादो हो। 4 भाइर भेनर हिक ॿिए सां तमामु घणो प्यारु कंदा हुआ। उन्हनि जा वालिदैन बि खेनि तमामु घणो प्यारु कंदा हुआ ऐं हमेशह चवंदा हुआ त भाइर भेनर गॾु रहंदा त हमेशह ख़ुशि रहंदा। हिकु ॾींहुं अली पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॻोठ जे वेझो झंगल में रांदि करणु वियो। रांदि कंदे कंदे हू आस्ते आस्ते झंगल जे अंदरि हलियो वियो। जॾहिं शाम थियण लॻी त अली खे वाट विसरी वई ऐं हू झंगल में गुम थी वियो। ॿिए पासे घर में जॾहिं अली वापसि न आयो त संदसि भेनरनि खे तमामु घणी ॻणती थियण लॻी। ज़ारा चयो, असांखे अली खे ॻोल्हण लाइ झंगल वञिणो पवंदो। नाज़िया ऐं सदफ़ बि फ़ौरन तयारु थी वियूं। टिनी भेनरनि हिकु हथ में लठ खईं ऐं झंगल ॾांहुं निकिरी पियूं। झंगल अंदरि तमामु ऊंदहि हुई ऐं थधी हवा हली रही हुई। कॾहिं कॾहिं पखी आवाज़ु कंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं झंगली जानवर बि आवाज़ु कनि पिया। पर टिनी भेनरनि पंहिंजे भाउ जी मोहबत में ड्रिप न खाधो, ड्रिॼियूं कोन। उहा अली जो नालो सरींदे झंगल में अॻिते वधंदियूं रहियूं। कुझु वक़्तु बाद उन्हनि खे परे खां हिकु हल्को आवाज़ु ॿुधण में आयो। उहो आवाज़ु अली जो हो, जेको ड्रिप खां रोई रहियो हो। टिनी भेनरूं जल्दी जल्दी आवाज़ जी तरफ़ वयूं। आख़िरकार उन्हनि खे हिकु नंढड़े गार वटि पंहिंजो भाउ वेठो नज़र आयो। अली तमामु घणो ड्रिॼल हो। जॾहिं हिन पंहिंजी भेनरुनि खे ॾिठो त सीने सां लॻाइण लॻो। ज़ारा अली खे चयो, ड्रिॼ न, हाणे असीं सभु गॾु आहियूं। पोइ टिनी भेनरुनि पंहिंजे भाउ खे भाकुर पातो ऐं आस्ते आस्ते झंगल मां ॿाहिरि निकिरी आया। जॾहिं हू घर पहुता त संदन वालिदैन तमामु घणो ख़ुशि थिया। उन्हनि अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो ऐं पंहिंजे धीरनि जी हिमत जी तमामु घणी तारीफ़ कई। उन ॾींहं खां पोइ अली बि सम्झी वियो त झंगल में अकेलो वञणु या झंगल में दोस्तनि सां खेॾणु सही न आहे ऐं टिनी भेनरनि जी मोहबत सॼे ॻोठ में मिसाल बणिजी वई। दोस्तों, इन कहाणी में असांखे सबक़ु मिले थो त भाइर भेनरनि जी मोहबत इंसान खे हर मुसीबत खां बचाए सघे थी। दोस्तों, उमेद आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, छो त हिन चैनल ते तव्हांखे मज़ेदार कहाणियूं ज़रूरु मिलंदियूं। अस्सलामु अलैकुम।